ब्रेकिंग न्यूज़ है टंडोला यार मां जिथे बार जे वकीलन पारां पुलिस की ज़ियादतियुनि ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जो बाइकॉट किया वियो आहे। वकीलन अदालत जा दरवाज़ा बंद करे छॾिया। पुलिस ऐं ॿियनि खे अंदर दाख़िल थियण खां रोकियो वियो। पुलिस वकील माशूक शाह जे घर ते गैर कानूनी चढ़ाई कई। वकील अॻवान जो इहो चवणु आहे माशूक शाह जे घर ते चढ़ाई वक़्तु पुलिस सां गॾु सियासी माण्हू बि शामिल हुआ। वाइस चेयरमैन जानी खानज़ादा ऐं काउंसलर नवाज़ बलोच ते केस दाख़िल कयो वञे। एक बार ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे टंडोला यार बार जे वकीलन पारां पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जो बाइकॉट कयो वियो आहे। वकीलनि अदालत जा दरवाज़ा बंदि करे छॾिया। पुलिस ऐं ॿियनि खे अंदर दाख़िल थियण खां रोकियो वियो आहे। पुलिस वकील माशूक शाह जे घर ते गैर कानूनी चढ़ाई कई। वकील अॻवान जो चवणु आहे माशूक शाह जे घर ते चढ़ाई वक़्तु पुलिस सां गॾु सियासी माण्हू बि हुआ। वाइस चेयरमैन जानी खानज़ादा ऐं काउंसलर नवाज़ बलोच ते केस दाख़िल कयो वञे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे टंडोला यार मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ग़ुलाम रसूल नुहरियो। जी ग़ुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल टंडोला यार बार जे वकीलन पारां जेको पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ जेको अदालती कार्रवाई जो बाइकाट कंदे अदालत जा दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि। जंहिं वकील जो चवणु आहे त टंडोला यार पुलिस बिना जवाब जो वकील माशूक शाह जे घर ते गैर कानूनी चढ़ाई कई आहे। हिन जो चवणु आहे त वकील माशूक शाह जे घर ते चढ़ाई वक़्तु पुलिस सां गॾु सियासी माण्हू बि गॾु आहे। हिननि जो चवणु हो त जेसिताईं DSP ऐं SHO A सेक्शन ऐं MC जे वाइस चेयरमैन जानी खानज़ादा MC काउंसलर नवाज़ बलोच ते केस दाख़िल न थींदो तेसिताईं इhtजाज जो सिलसिलो जारी रहंदो। वकीलनि पारां अदालतनि जा दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि। जॾहिं त अदालतनि में ईंदड़ माण्हुनि ऐं पुलिस खे अंदरि दाख़िल थियण खां रोकियो वियो आहे। ॿिए पासे DSP सिटी टंडोला यार उस्मान लिगारी जो चवणु आहे त ज़ाकिर खानज़ादो जेको 1 महीने खां गुम आहे ऐं वारसन ज़ाकिर जी मौजूदगी जी इतलाह ते जेको आहे पुलिस वई हुई। हिन जो चवणु आहे त पुलिस सां गॾु जेको आहे गुम थी वियल ज़ाकिर खानज़ादे वारस बि गॾु हुया। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ग़ुलाम रसूल अपडेट करण लाइ।